बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। अॼु असां टेस्ट फॉर डिविजिबिलिटी बाय 3 जी एक्सरसाइज कंदासीं। तो अचो त शुरूआत कयूं था। सर्कल द नंबर्स डिविजिबल बाय 3, यानी जेके नंबर 3 सां वंडिजनि उन्हनि ते सर्किल पायो। तो पहिरियों जेको नंबर आहे 634 आहे। तो फस्ट ऑफ ऑल असां हिन जे अंगनि खे जोड़ कंदासीं। 6 + 3 + 4, 6 ऐं 3 घणा थींदा? 9 थींदा। 9 ऐं 4 9, 10, 11, 12, 13 थींदा। यानी 13 जेको आहे त टिनि जी टेबल में न आहे या टिनि सां न वञिबो, तंहिंजे करे 634 ते असां सर्किल न पाईंदासीं। ॿियो नंबर आहे 125। इन्हनि जे असां डिजिट खे जोड़ कंदासीं। 1 + 2 + 5, 2 घणा थींदा? 3 थींदा। 3 ऐं 5 8 थींदा। यानी 8 बि जेको आहे त टिनि जी टेबल में न आहे, इन ते बि सर्किल न पाईंदासीं। ऐं टियों जेको नंबर आहे 725 आहे। इन जे असां डिजिट खे जोड़ कंदासीं। 7 + 2 + 5, 7 ऐं 2 9 थींदा। 9 ऐं 5 10, 11, 12, 13, 14 थींदा। यानी 14 बि टिनि जी टेबल में न आहे, इन ते बि असां सर्किल न पाईंदासीं। चौथों नंबर आहे 804। हाँ ॾिसो, इन जे असां डिजिट खे जोड़ कंदासीं। 8 + 0 + 4, 8 ऐं प्लस जेको आहे 0 8 ई थींदा। ऐं 8 ऐं 4 12 थींदा। हाणे 12 ॾिसो टिनि जी टेबल में आहे, तंहिंजे करे असां 804 ते सर्किल पाईंदासीं। यानी 804 टिनि सां पूरो वंडिबो, यानी इन जी जेका रिमाइंडर आहे उहा 0 ईंदी। 634 खे चेक कयूं। 634 डिजिट जोड़ कंदासीं। 6 + 3 + 6, 6 ऐं 3 घणा थींदा? 9 थींदा। 9 ऐं 6 10, 11, 12, 13, 14, 15। यानी 15 ॾिसो टिनि जी टेबल में अचे थो, तंहिंजे करे 634 बि टिनि सां पूरो वंडिबो सॼो अदद। हाणे असां 2304 खे चेक कयूं था। 2 + 3 + 0 + 4, 2 ऐं 3 घणा थींदा? 5 थींदा। 5 ऐं 0 5, 5 + 4 घणा थींदा? 9 थींदा। सो 9 बि टिनि जी टेबल में आहे 3 जी, तंहिंजे करे असां 2304 ते सर्किल पाईंदासीं। ऐं असां 1011 खे चेक कंदासीं। 1 + 0 + 1 + 1, 1 ऐं 0 1 थींदा। 1 + 1 2 थींदा। 2 + 1 3 थींदा। यानी 1011 बि टिनि सां पूरो वंडिबो, तंहिंजे करे असां बि हिन ते सर्किल पाईंदासीं 1011 ते। हाणे असां 3612 खे चेक कयूं था। 3 + 6 + 1 + 2, 3 ऐं 6 घणा थींदा? 9 थींदा। 9 ऐं 1 10, 10 ऐं 2 12 थींदा। 12 ॾिसो टिनि जी टेबल में आहे, तंहिंजे करे 3612 सॼो अदद टिनि सां पूरो वंडिबो। तो हीअ अॼु जी एक्सरसाइज टेस्ट फॉर डिविजिबिलिटी बाय 3। तो इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में असां 4 जी कंदासीं डिविजिबिलिटी। तो तेसीं ताईं मूंखे इजाज़त ॾींदा। थैंक यू वेरी मच। गॉड ब्लेस यू।